ख़बर वाते पहुंचाइण पिया। औरत जज धमकियों केस के हवाले से पीटीआई चेयरमैन इमरान खान जा गिरफ्तारी वारंट्स बरकरार रखा विया आहिनि। इस्लामाबाद की दहशतगर्दी तोड़ अदालत गिरफ्तारी वारंट्स से अमल कराने जो हुक्म ॾेई छॾियो है। टेलीफोन लाइन ते मौजूद है इस्लामाबाद में केटीए न्यूज़ जो रिपोर्टर इब्राहिम कुंबर। जी इब्राहिम कुंबर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, तहरीक इंसाफ के सरबराह इमरान खान के औरत जज धमकियों ॾियण वारे केस में तलब कयो वियो ऐं इमरान खान जेको सो उन केस में पेश न आए थो। उन जे करे इमरान खान जा जेके गिरफ्तारी वारंट आहिनि उहो बरक़रार रखण जो फ़ैसिलो कयो आहे अदालत। दहशतगर्दी रोक अदालत में ही केस हलंदड़ आहे ऐं इन केस में बार बार इमरान खान के तलब पिणु कयो आहे। इमरान खान जेको सो उन में अॼु बि पेश न आए थो। उन जे करे इमरान खान के हवाले सां अदालत खे हुकुम ॾिनो आहे त जे गिरफ्तारी वारंट अदालत जारी कया उहे बरक़रार रहंदा। इमरान खान जेको सो 8 जून ते अदालत में पेश थिए। अदालत हुकुम ॾिनो आहे त इमरान खान जेको सो समन जारी कर नोटिस जारी करण जे बावजूद जेको सो उहो पेश न आए थो। उन जे करे ईंदड़ ॿुधणी ते जेको सो पेश थिए। अॼु इमरान खान जो जेको सो वकील आहे सलमान खट्टर उहो बि लाहौर में पेश न थियो ऐं जूनियर वकील जेको सो आहे उन दलील ॾिना आहिनि। उन खां पोइ अदालत पहिरीं हिन केस में वक़फ़ो कयो ऐं बाद में गिरफ्तारी वारंट बरक़रार रखंदे इमरान खान के तलब करे वरितो आहे। जी ठीक है इब्राहिम कुंबर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।